सजी मखलूक मुझी तारीफ करे फरमाए ता सब ता तारीफ करे मुझी मां तो तारीफ कया मुस्तफा जी पाने मखलूक जी तारीफ रखो हिकड़े पलड़े में जेका खुदा करे तारीफ रखो उहा हिकड़े पलड़े में त भारी तारीफ कंहिंजी आहे अल्लाह जी या मखलूक जी अल्लाह जी या मखलूक जी फरमाए तहां जेका तारीफ कयो था नाक़िस सा कमजोर आ मां जेका तारीफ कया उहा कमजोर आहे ही कोन नाक़िस आहे ही कोन यानी जंहिंजी तारीफ खुद खुदा करे सॼी कायनात जंहिं दर ते झुके सॼी कायनात जंहिंखे पंहिंजो महबूब चवे सॼी कायनात जंहिंखे पंहिंजो मक़सूद चवे उहो अल्लाह जंहिं नबीअ जे चेहरे खे ॾिसी वद्दुहा फरमाए उहो अल्लाह जे नबीअ जे ज़ुल्फ़नि खे ॾिसी करे वल्लैल इज़ा सजा फरमाए यानी मतलब छा त अल्लाह जे तारीफ करण में मुस्तफा जहिड़ो को हमसर आहे ई कोन को वरी जंहिंजी अल्लाह तारीफ कई आहे उन में बि मुंहिंजे आमिना जे लाल जहिड़ो को पैदा थियो ई कोन्हे को इन जे लाइ तारीफ करण वारनि में बि मुंहिंजो नबी क़यामत जे ॾींहुं इहो ई त मंज़र थींदो इहो ई त वजह हूंदो सभु नबी ख़ामोश जॾहिं आमिना जो लाल ईंदो न मुंहिंजो दिलबर नबी अहिड़ी तारीफ कंदो अल्लाह जी अहिड़ी तारीफ कंदो जेका तारीफ न कॾहिं अव्वल कंहिं कई न कॾहिं बाद में कंहिं कई आहे हज़रत ईसा अलैहिस्सलाम तॾहिं त फरमायो व मुबश्शिरम बिरसूलिन याती मिन बाद इस्मुहु अहमद मूंखां पोइ जेको नबी ईंदो उनजो नालो अहमद हूंदो ईअं चई अहमद नालो छो खयो मोहम्मद खणना अहमद नालो हिकिड़ो वजह इहो बि हो त ए मुंहिंजा उम्मतियो मता सम्झो त मूंखां बाद में आयो आहे मूंखां बाद में अल्लाह जी तारीफ़ कंदो फरमाई न हू त अहमद आहे जॾहिं को जॻो ई कोन हो तॾहिं बि तारीफ़ करण वारो मुस्तफा हुयो जॾहिं अञा ज़मीन आसमान ठहियो ई कोन हो अव्वल बि अल्लाह जी तारीफ़ करण वारो महबूब मुस्तफा हुयो मतलब तारीफ़ करण में बि मुंहिंजे हबीब जहिड़ो कोई कोन्हे को वरी तारीफ़ कराइण में बि मुंहिंजे हबीब जहिड़ो को आहे ई कोन को वो हर आशिक पंहिंजे पंहिंजे अंदाज़ सां पंहिंजे पंहिंजे बयान सां बयान कयो आहे वरन त लज़त मुंहिंजे हबीब जे ज़िक्र जी अहिड़ी आहे जो 1400 साल गुज़री विया अॼु बि विलादत ॿुध त ईअं थो महसूस थिए ॼणो त मुंहिंजो महबूब अॼु आयो ॼणो त मुंहिंजो महबूब हाणे आयो आहे अचो सिक मोहब्बत सां सलाद पढ़ो त मां अव्हां जे साम्हूं अल्लाह जो क़ुरान पढ़ां सभई मोहब्बत सां ज़ौक़ सां शौक़ सां का ज़ुबान ख़ामोश न वेहे मूंखे न चवरायो त तव्हां सुभान अल्लाह चओ तव्हां पाण सुभान अल्लाह चओ चवंदो सुभान अल्लाह जी माना छा आहे अल्लाह पाक आहे तव्हां ज़ुबान सां चवंदा रहंदो न अल्लाह तव्हां असांजो अंदर बि पाक बणाए छॾींदो सभई मोहब्बत सां मुझे दिलबर नबी दे सलाद पढ़ो सभई चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या अल्लाह तबारक व तआला जल जलालहु मनवानो पंहिंजे पाक कलाम में इरशाद फरमायो अल्लाह ताला फरमायो या अय्युहन नबियो इन्ना अरसलनाका शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरा व दाइयन इलल्लाहि बिइज़्निही व सिराजम मुनीरा अल्लाह ताला फरमायो ऐ नबी ऐ गैब जे खबरुन ॾियण वारा हबीब ऐ नबी अल्लाह तो सॾे या नबी अल्लाह तो सॾे रब थी करे मखलूक के चवे थो या नबी अल्लाह थी करे बेनियाज थी करे बेपरवाह थी करे पंहिंजे बाने के तो चवे या नबी अल्लाह पंहिंजे हबीब के चवे या नबी त शिरक कोन्हे को उम्मती चवे पंहिंजे नबी के त या नबी शिरक कहिड़ो थी पियो
अल्लाह चवे पंहिंजे नबी के या नबी, अल्लाह चवे पंहिंजे नबी के या रसूल, अल्लाह चवे पंहिंजे हबीब के या अय्युहल मुज़म्मिल। अल्लाह या करे सॾे त पोइ उम्मती सॼो त कहिड़ो शिरक थी पियो। न न न न कॾहिं बि शिरक कोन्हे को। जंहिं लक़बनि सां अल्लाह सॼो पंहिंजे नबीअ खे, उहे लक़ब उम्मत सॼे उम्मत जे मथां जाइज़ आहे। अल्लाह चयो न या अय्युहल मुज़म्मिल, ओ मुज़म्मिल जे चादर वारा हबीब, ओ कंबल ओढ़ण वारा मुंहिंजा महबूब, ओ तव्हांजे ताज वारा हबीब। हाणे अल्लाह पंहिंजे हबीब खे सॾे त पोइ असांखे बि सॾणु घुरिजे या न घुरिजे? असांखे बि सॾणु घुरिजे या न? अल्लाह ताला जल जलालहू फरमायो, ऐ ग़ैब जो ख़बरों ॿुधाइण वारा हबीब, इन्ना अरसलनाक शाहिदा, बेशक असां तोखे हाज़िरो नाज़िर बणाए करे मोकिलियो आहे। मुबश्शिर यानी तोखे जन्नत जो ख़ुशख़बरियूं ॾींदड़ बणाए करे मोकिलियो आहे। व नज़ीरा, जहन्नम खां ड्रेजा ईंदड़ बणाए करे मोकिलियो आहे। व दाइयन इलल्लाह, ऐं तोखे मां रब जे तरफ़ सॾींदड़ बणाए करे मोकिलियो आहे। अल्लाह जे हुकुम सां अॻिते अल्लाह ताला तो फरमाए, वसिराजम मुनीरा, दिलबर तोखे मां रब चमकंदड़ ॾीओ बणाए करे मोकिलियो आहे। ॾाढा थोरो सुभान अल्लाह जो आवाज़ खपे। हाणे इन आयत जे ॿियनि लफ़्ज़नि ते त मां तशरीह कोन कंदुमि, मां ॻाल्हाईंदुमि सिराज मुनीरा ते। पर उन खां पहिरियों हिकिड़ी ॻाल्हि मां अर्ज़ु कंदुमि। रब साईं छा फरमाए, इन्ना अरसलनाका शाहिदन, छा फरमाई? शाहिदन, दाल जे मथां न ॿ ज़बरूं, इनखे चइबो आहे तनवीन। छा चइबो आहे? तनवीन। तनवीन छा आहे? यानी कंहिं बि हरफ जे मथां ॿ ज़बरूं हुजनि, या ॿ ज़ेरियूं हुजनि, या ॿ पेश हुजनि। ॻाल्हि सोली आहे, ॾुखी त कोन्हे का न बाबा? ॿ ज़बरूं हुजनि। जेकॾहिं नथो सम्झ में अचे त सुबुह खणी करे कंहिं हाफ़िज़ वटि क़ाइदो खणी अचिजो, न उहो पुछा कजो अबा तनवीन छाखे चइबो आहे, उहो ॿुधाईंदव। पोइ जेका मां ॻाल्हि ॿुधायां उहा वरी क़ुरान खोले करे ॾिसजो। तनवीन चइबो आहे कंहिं बि हरफ ते ॿ ज़बरूं हुजनि, या ॿ ज़ेरियूं हुजनि, या ॿ पेश हुजनि। हाणे अल्लाह ताला जल जलालहू मन वालो जे कलाम जो उसूल आहे त कलाम जो को बि हरफ बेफ़ाइदा न हूंदो आहे। कलाम अल्लाह जो को बि हरफ फज़ूल कोन हूंदो आहे। अल्लाह जे कलाम जे हिक हिक हरफ मां अक़ीदा साबित थींदा आहिनि। मुस्लमान उलमा लिखियो आहे अतनवीन लिताज़ीम, फरमाए कंहिं बि लफ़्ज़ जे मथां तनवीन अचे या तनवीन ॿुधाईंदी आहे त इहो लफ़्ज़ जंहिंजे लाइ ॻाल्हायो थो वञे उहो को आम कोन्हे, को वॾे अज़मतुनि वारो आहे, वॾे शान वारो आहे, वॾनि रिफ़अतुनि वारो आहे। अल्लाह ताला जल जलालहू अमन वालो मुंहिंजे नबीअ जो ज़िक्र पूरे क़ुरान में जंहिं बि जॻह ते कयो, जंहिं बि लफ़्ज़ सां कयो, जेकॾहिं गौर कंदो त अल्लाह मुंहिंजे नबीअ जे लाइ जेके लफ़्ज़ इस्तेमाल फरमाया उन्हनि ते अल्लाह तनवीन ॾिनी। तनवीन ॾेई करे अल्लाह ताला ॿुधायो त हे को आम न आहे, वॾनि अज़मतुनि वारो आहे। मां तव्हांखे ॿ टे क़ुरान जा मिसाल ॾियां, तव्हां मशहूर मारूफ़ आयत मुबारका ॿुधंदा आहियो। अल्लाह ताला फरमायो क़द जाअकुम मिनल्लाहि नूरुन व किताबुम मुबीन। या आयत मशहूर ॿुधी आहे। हाणे क़द जाअकुम मिनल्लाहि अॻियो लफ़्ज़ छा आहे? सिर्फ़ नूरुन, नूरुन छा आहे? अब हेॾो परे खां जो आयो आहे न, कुझु त इल्मु ॿुधायूं वञाव न, सिर्फ़ किस्सा कहाणियूं ॿुधायां बसि। ॿ सुर हणा, हेॾो जा शेर होॾे, हेॾो जा शेर हेॾे, तव्हां त राज़ी थी वेंदव, मुंहिंजा बि खीसा भरिजी वेंदा शेर पढ़ंदुमि। छो त अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे, क़ुरान ते कॾहिं घोर कोन कंदो, शेरनि ते बसि हीअं हीअं लॻा पिया हूंदव। त पोइ तॾहिं त वरी असांजा नौजवान छोकिरा आलिम थियनि कोन था न, सभु नात खणंदा थियनि, आलिम थियनि कोन था पिया। बस पैसा कमाए,
मां तव्हांखे ईअं नथो चवां न तव्हां पैसा खणी मुंहिंजो मतिलबु आहे थोरो गौर सां ॿुधो समझो समझी वियो न समझो तव्हां मूंखे करोड़ रुपया ॾेई छॾिया समझी वियो न ॻाल्हि खे पंहिंजे ज़हन में विहारे वियो अक़ीदो पाण समझी वियो सुभाणे ॿियनि खे थोरो सम्झायो त हिन महफ़िल जो करणु मक़सदु हुअं त क़बूल ई क़बूल आहे पर अञा हुनजो मक़सदु अल्लाह जे दरबार में अञा वधीक मक़बूल मंज़ूर थी पवंदो आहे। अल्लाह ताला छा फरमायो सिर्फ़ नूरुन 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 यानी तनवीन ॾिनी त मुंहिंजो हबीब आम नूर कोन्हे को वॾन अज़मतुन वारो नूर आहे। क़ुरान में ॿिए हंध जो अल्लाह ताला तो फरमाए मां तशरीह न कंदुमि सिर्फ़ तनवीन थो ॿुधायां अल्लाह ताला फरमायो लक़द जाअकुम रसूलुन तनवीन मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अज़ीज़ुन इन ते बि तनवीन अज़ीज़ुन अलैहि मा अनितुम अॻिते हबीब जी सिफ़त बयान थियल आहे हरीसुन तनवीन अलैकुम बिल मुमिनीन रऊफ़ुन रहीमुन। अल्लाह ताला बयान तो फरमाए कुल इन्नमा अना बशरुन सिर्फ बशरुन आम बशर बियो तनवीन जंहिंते अचे उहो बशर बियो उन जी बशरियत अञा काबी आहे जेका आयत मुबारका पढ़ी या अय्युहल नबी इन्ना अरसलनाका शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरन व दाइयन अगते इल्लल्लाह बिइज़्निही व सिराजन मुनीरन यानी पूरे कुरान जे अंदर जिथे भी मुझे नबी जो बयान आयो आ रब तनवीन आने करे यो बुधायो आ त ओ दुनिया वारो मां रब थी करे जॾहिं भी नबी जो बयान थो कयां त अज़मतुन जो बयान थो कयां तव्हां ते त वधीक हक़ आहे त जॾहिं भी ॻाल्हायो जॾहिं भी गुफ़्तगू कयो जॾहिं भी तकरीर हुजे या तहरीर हुजे या तदरीस हुजे जॾहिं भी मुझे नबी जी ॻाल्हि अचे त मुझे नबी जे अज़मतुन जो बयान कंदा कयो तनवीन थी बुधाए त मुंहिंजो नबी वॾन अज़मतुन वारो आहे केतिरी अज़मत आहे मुंहिंजे नबीअ जी हिकिड़ी हुन जी झलक बुधाए पोइ मां सिराज मुनीरा ते अचां थो पियो अबा भला मलाइकनि खे कहिड़े गुनाह सां नफ़रत आहे जागो ठाले सुता पिया मां तव्हां सां थो ॻाल्हायां फोन ते कोन थो ॻाल्हायां तव्हां सां थो ॻाल्हायां सम्झो था न सिंधी मलाइकनि खे कहिड़े अमल सां नफ़रत आहे ॻाल्हायो ई कोन था अबा मलाइकनि खे कहिड़े अमल सां नफ़रत आहे छो रखो टिकण ते क़ुरान को न ॻाल्हाईंदासीं अबा तव्हांखे ईअं चवणु घुरिजे न त मलाइकनि खे हर गुनाह सां नफ़रत आहे हर गुनाह सां कूड़ सां नफ़रत आहे न त पोइ ॻाल्हायो कूड़ सां सभु कोन था ॻाल्हायो माना जेके नथा ॻाल्हाइनि उहे माना सम्झंदा न मलाइक ॻाल्हाईंदा आहिनि कूड़ लाइ छा कूड़ सां छा आहे सभु त चओ कूड़ सां नफ़रत व्याज सां नफ़रत ज़िना सां नफ़रत चोरीअ सां नफ़रत गिला सां नफ़रत बद अमल हर बद अमल सां नफ़रत आहे पर उहो कहिड़ो अमल आहे जंहिंसां गुनाह जंहिंसां मलाइकनि खे ॾाढी चिड़ लॻंदी आहे मलाइकनि खे ॾाढो पंहिंजो पाण ते बार महसूस थींदो आहे मां पंहिंजे तरफ़ खां ॻाल्हि नथो कयां सुभान अल्लाह जो तरफ़ जो क़ुरान पढ़ी ॿुधायां मोहब्बत सां सुभान अल्लाह जो अल्लाह ताला जल जलालु अमर वालु इरशाद फरमायो अल्लाह ताला फरमायो व इज़ क़ाल रब्बुका लिल मलाइकते इन्नी जाइलु फिल अर्द खलीफा क़ालू अतजअलु फीहा मन युफ्सिदु फीहा व यस्फिकु दिमाअ व नहनु नुसब्बिहु बिहम्दिका व नुक़द्दिसु लका क़ाल इन्नी अअलमु मा ला तअलमून। अल्लाह ताला जल जलालु मन वालो फरमायो ओ मुझा मलाइको मां जमीन में पंहिंजो नाइब थो बणाया
त मलाइकन छा चयो अतजअलु फीहा एड़ी मखलूक तो पैदा करे एड़ी मखलूक तो पैदा करे यानी आदम अलैहिस्सलाम जे ला गाल न पिया कन गाल पिया कन असा जे ला अतजअलु फीहा एड़ी मखलूक तो पैदा करे मई युफ्सिदु फीहा जेका ज़मीन में वनी करे हिक बे सां विढ़ंदी हिक बे सां विढ़ंदी अॻियां लफ़्ज़न क़ुरान जा वयस्फिकु दिमा हिक बे जा खून वहाईंदा हिक बे जा कत्ल कंदा हिक बे सां विढ़ंदा रहंदा मौला एड़ी मखलूक छो तो पैदा फरमाए अल्लाह ताला फरमायो मां जेको ॼाणिया थो तव्हां कोन था ॼाणियो ओ मुस्लमान ओ मुंहिंजे हबीब जा ग़ुलाम हो या क़ुरान जी आयत वाज़िह थी ॿुधाए त मलाइकन ईअं कोन चयो त एड़ी मखलूक थो पैदा करे जेका रुगो कूड़ ॻाल्हाईंदी न न एड़ी मखलूक थो पैदा करे जेका व्याज वठंदी एड़ी मखलूक थो पैदा करे जेके ज़िना कंदा एड़ी मखलूक थो पैदा करे जेके ज़मीन में वञी करे हिक ॿिए जो हक़ तलफ़ियूं कंदा एड़ी मखलूक थो पैदा करे जेको हे गुनाह कंदा शराब पीअंदा ईअं न हुननि छा चयो हुननि ॿिए कंहिं बि अमल जी ॻाल्हि कोन कई हिकु चयूं त फ़साद कंदा ॿियो चयूं त हिक ॿिए जो खून वहाईंदा इन जो मतिलब छा मतिलब इहो आहे त अल्लाह जे मलाइकन खे विढ़ण सां नफ़रत तलवार खणण सां नफ़रत मलाइक तलवार खणण खां की ॿाईंदा आहिनि तलवार खणण मलाइक चवंदा आहिनि त इहो असांजो शान कोन्हे को पर मुंहिंजो नबी केॾी त अज़मतुनि वारो नबी आहे मुंहिंजो हबीब केॾी त अज़मतुनि वारो हबीब आहे ओ जॾहिं मुंहिंजो तुंहिंजो दिलबर नबी मक्को छॾे करे मदीने तैयबा आयो आहे मदीने मां मुंहिंजो नबी जॾहिं तलवार खणी करे बदर जे मैदान में जॾहिं दिलबर हबीब पहुतो आहे अल्लाह ताला फरमायो ओ जिब्रील जीउ मुंहिंजा रब जलील जिब्रील खण तरार हल बदर जागो था ना सुता पिया खण तलवार हल बदर मीकाईल खण तलवार हल बदर इसराफील खण तलवार हल बदर इज़राइल खण तलवार हल बदर ओ मुंहिंजा मलाइको खणो तलवारूं हलो बदर मलाइकन जो मौला असां त एतिराज़ कयो तलवारूं खणंदा अॼु असां खां तलवारूं खणाई रब फरमायो न इन्नी आलम मां थो ॼाणियां अॼु त चओ था त तलवारूं खणी विढ़ंदा पर कॾहिं तव्हांजे हथ में बि तलवार ईंदी चयो त मौला असां त अव्वल एतिराज़ कयो हो त ये तलवारूं खणी करे विढ़ंदा मौला अॼु असांजे हथनि में तलवार थो खणाए जवाब ओ मलाइको जॾहिं मुंहिंजो हबीब तलवार खणी बदर पहुतो आहे त तव्हां केरु थींदा आहियो मुंहिंजे हबीब खां वधीक को मासूम आहे ई कोन को जॾहिं मुंहिंजे हबीब तलवार खई आहे हाणे तव्हांखे बि तलवार खणणी पवंदी अवल चओ पिया त विढ़ंदा हाणे फरमाए बदर में वञो हुकुम फरमाए फदरिबू फौकल आनाक ओ मुंहिंजा मलाइक तलवारूं खणी रुगो बदर में तलवार खणी बीजो न रुगो काफ़िरनि खे ॾेखारिजो न मां रब हुकुम छो कयां तलवारूं खणी करे बदर जे मैदान में पुॼी करे मुंहिंजे नबीअ जा बेअदब ॾिसंदा वञो उन्हनि जा कंध कपींदा वञो ओ मुसलमानो उहो अज़मतुनि वारो हबीब जो मलाइक तरार न खणन हबीब जे करे तरार था खणन ओनो छा जो मौला विढ़ण पसंद कोने को पर महबूब जो वचन ताइफ मां महबूब पसंद मलाइक बजान महबूब हुकुम करते इन्हनि खे असां ये पहाड़ मिलाए पीसे खत्म करे छॾे छो मलाइक अवल चो पिया विढ़ंदा हाणे तो असां खत्म कयूं मना रब तो फरमाए मुंहिंजो नबी एडी अज़मतुनि वारो नबी आहे जेकॾहिं मासूम बि तलवार खां परे थियनि न हबीब खणे त मां मासूमनि खे बि तलवारूं खणाईंदो आहियां मासूम तलवार खणे त मासूमनि खे बि तलवारूं खणाईंदो आहियां उहे मलाइक आया बदर जे मैदान में जॾहिं जंग जो ख़त्म थी
जंग मुकम्मल थिया जंग जो मुकम्मल थी वही हाणे जिब्रील मलाइकन समेत वापस पियो वने मुंहिंजा महबूब नमाज था पढ़ाइन नमाज पढ़ाईंदे मुझे दिल पर नबी मुस्कुरायो मुंहिंजा महबूब मुस्कुराइण लगा सलाम जो वरायो सहाबा अर्ज कयो त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम ओ मुंहिंजा हबीब नमाज में मुस्कुरायो पया नमाज में खिलो पया छा गाला छा वजावा छो पिया मुस्कुरायो पाण फरमायो मां जने अल्लाह अकबर करे नमाज पढ़ा पियो जिब्रील मलाइकन समेत वापस वनी रहियो हो मां जिब्रील के ॾिसां पियो त जिब्रील वने थो काॾे पियो जिब्रील वने पंहिंजे घर पियो जिब्रील वने तॾहिं जिब्रील वने पियो पहिरें आसमान ते पहुतो अल्लाह ताला फरमायुसि त ओ जिब्रील जी मुंहिंजा मौला जिब्रील काॾा आयो मौला बदर खां आयो छो वयो हुए मौला तुंहिंजो हुकुम हुयो तुंहिंजे हबीब बजा गुस्ताख खत्म करण वयो हुम खत्म करे छॾी जी मौला खत्म कयान हाणे काॾे थो अचे मौला पंहिंजे घर ॾे थो अचां फरमाए जिब्रील बीह मूंखे पहिरियों इहो ॿुधाए त मुंहिंजे हबीब खां मोकल वठी आयो आहियां न मौला महबूब खां मां मोकल कोन वरिती आहे तो हुकुम कयो मां कम मुकम्मल कयो बस वापस आयो फरमाए जिब्रील वञो दिल पर नमाज तो पढ़े जेसीं दिल पर इजाजत न ॾेई तोखे मथे अचण जी इजाजत कोन्हे का पाण फरमाए मां मुस्कुरायम इन जे करे त जिब्रील वरी पहिरें आसमान तां मोटी आयो अदब सां बीह रहियो मुंहिंजे नबीअ जॾहिं सलाम वरायो त जिब्रील अदब जा त ॿधी करे अर्ज़ु करे या रसूल अल्लाह गुस्ताख त खत्म करे छॾिया ॿियो को हुक्म हुजे त मां हाज़िर आहियां ओ यारो जेको बग़ैर इजाज़त जे वञी न सघे घर में बग़ैर इजाज़त जे अची न सघे उहो उस्ताद न चइबो आहे जिब्रील हबीब जो उस्ताद आहे ई कोन को अल्लाह जे नबीअ खे सिर्फ़ अल्लाह पढ़ायो आहे अल्लाह ताला तो फरमाया रहमान अल्लमल क़ुरान रहमान ही पंहिंजे बाने के कुरान पढ़ायो आ मुस्तफा करीम के पढ़ाइण वारो सिर्फ मुंहिंजो अल्लाह बाकी जिब्रील भी हबीब जो मोहताज त सब नबी भी मुंहिंजे नबी जे दर जा मोहताज आहिनि सुभान अल्लाह त अर्ज कयम शाहिदन ते भी तनवीन मुबशरन ते भी तनवीन सिराजन ते भी तनवीन मुनीरन ते भी तनवीन मतलब छा त मुंहिंजो नबी वॾे अज़मतुन वारो नबी आहे मुंहिंजे नबीअ जो को मट मिसाल आहे ई कोन को सलात मोहब्बत सां पढ़ो त सिराज मुनीरा ते मां कुझु अर्ज कयां सभई पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या अल्लाह ताला जल जलालो मन वालो छा फरमायो व सिराजम मुनीरा दिल बर तो के चमकंदड़ो ॾीओ बणाए करे मोकिलियो आहे चओ सुभान अल्लाह अल्लाह ताला तशबीह ॾिनी हबीब खे अज तमाम असां ॾिसूं त बिजली भी आहे बिजली वञे त सोलर सिस्टम भी आहे उहो भी न हुजे त जनरेटर आहे यानी रात जो तमाम असां बल्ब ॿारे करे रोशनी हासिल कंदा आहियूं ॾींहं जो सवारीअ ते त वञूं पर रात जो वरी गाॾियुनि में भी लाइटियूं लॻल आहिनि पर जॾहिं बिजली न हुई सोलर सिस्टम अञा दुनिया में कोन आया अञा जनरेटर कोन ठया हा त दुनिया में माण्हू रहण करण जे लाइ कहिड़ी रोशनी इस्तेमाल कंदा हा माण्हू कहिड़ी शइ मां रोशनी वठंदा हा त बिजलीअ खां अव्वल सोलर खां अव्वल जनरेटर खां अव्वल मोबाइल जे लाइटुनि खां अव्वल गाॾियुनि जे लाइटुनि खां पहिरियों टिन शयुनि मां दुनिया खे रोशनी मिलंदी ही टे शयूं कहिड़ियूं सभ खां अव्वल सिज मां रोशनी मिले जेका मिली रही आहे क़यामत ताईं मिलंदी रहंदी इन मां रोशनी मिले बे नंबर ते दुनिया के रोशनी मिलंदी ही रात जो चंद्रमा टे नंबर ते यानी रात जो चंद्र भी उन चंद्र सां गॾु सितारा भी टे नंबर ते
मानू रोशनी हासिल करण जे लाइ दिया बारींदा हा, दिया बारींदा हा, जंहिंखे चिराग चइबो आहे, दिया बारींदा हा। हाणे ज़रा तवज्जो सां, हाणे न टिनी मां हिकिड़ो सिज आहे, ॿियो चंड आहे, टियों ॾीओ आहे। सभ खां घणे मां घणी रोशनी सिज जी आहे, ॿिए नंबर ते रोशनी चंड जी आहे, टे नंबर ते रोशनी ॾीए जी आहे। अल्लाह ताला जल जलालो मन वालो तो फरमाए वसिराजम मुनीरा, फरमाए दिलबर तोखे चमकंदड़ ॾीओ बणाए करे मोकिलियो आहे। हाणे ज़रा गौर त कयो, जेकॾहिं अल्लाह ताला जल जलालो मुंहिंजे हबीब जे लाइ हीअं छो न पियो फरमाए त मुंहिंजा दिलबर मां तोखे सिज बणाए करे मोकिलियो आहे, ईअं न फरमाई त मां तोखे चंड बणाए करे मोकिलियो आहे। छा थो फरमाए मां तोखे चमकंदड़ ॾीओ बणायो आहे। हुजणो त ईअं घुर्जे हा न, त सिज जी तशबीह हुजे हा, हुजणो ईअं घुर्जे हा, या सिज खां घटि चंड जी हुजे हा। पर जेका घटि में घटि रोशनी आहे ॾीए जी, अल्लाह तशबीह ॾिनी हुन सां। छाजे करे ॾिनी? मुंहिंजा दोस्त मुसलमान भाउ, चंड सां तशबीह न ॾिनी। छो त चंड जो जेको नूर आहे, इहो नूर पंहिंजो कोन्हे को। जरा तवज्जो सां गौर सां ॿुधजो, चंड जो नूर पंहिंजो कोन्हे को। चंड चांडराण वठंदो आहे सिज मां, चंड रोशनी वठंदो आहे सिज मां, सिज रोशनी ॾींदो आहे, तॾहिं चंड मुनव्वर थींदो आहे। जेकॾहिं सिज रोशनी ॾियणो बंदि करे त चंड रोशन थी ई कोन थो सघे पियो। यानी चंड में रोशनी पंहिंजी रोशनी कोन्हे का, चंड खे रोशनी ॾियण वारो सिज आहे। यानी चंड भी मखलूक, सिज भी मखलूक। चंड खे नूर पंहिंजो कोन्हे को, चंड खे नूर मिलंदो आहे सिज मां। अल्लाह ताला चंड न फरमायो इन जे करे त मता को जहान वारो समझे त रसूलुल्लाह खे चंड सां अल्लाह मुशाबहत ॾिनी आहे, त चंड भी मखलूक जो मोहताज आहे। मता को समझे त मुंहिंजो नबी भी मखलूक जो मोहताज आहे। फरमाए न ॾीओ भी मखलूक जो मोहताज कोन्हे को, ॾीओ भी मखलूक जो मोहताज कोन्हे को। ॾीओ हा ॿारण वारे जे ॿारण जो त मोहताज आहे, पर जॾहिं मरंदो त ॿी मखलूक जो मोहताज कोन्हे को। फरमाए मुंहिंजो दिलबर, मुंहिंजे दिलबर जो नूर, मुंहिंजे दिलबर जी रोशनी, मुंहिंजे दिलबर जा मोजज़ा, मुंहिंजे दिलबर जूं वाखाणियूं सिफ़तूं ॿी मखलूक मां न मिलंदियूं जो उहा ॾे त दिलबर कर्म करे। फरमाए चंड सिज जो मोहताज मुंहिंजो नबी कंहिंजो बि मोहताज कोन्हे को। इन जे लाइ चंड जो लफ़्ज़ इस्तेमाल न कयो, सिज जे लाइ बि न कई। छाजे करे? सिज में हिकिड़ी ॿी खूबी बि आहे त सिज रोशनी त सॼे जहाननि खे ॾींदो आहे, पर सिज ॾे को माण्हू 10 मिंट ॾिसे त अखियूं कढी विझे। यकीन न अचेव त जलसे खां ॿाहिरि निकिरी हिते बि 10 मिंट सुधो ॾिसो सही ख़बर पइजी वई। 10 मिंट ॾिसोसि, मथे ॾिसंदा न आहियो त ॿाहिरियों माण्हू ईंदो आहे ओचितो कमरे में त पहिरियों नज़र घटि पवंदी आहे। छो थी करे नज़र घटि पवेसि? भला अखियुनि खां नाबीना छा? तव्हां सिजर ॾिसंदो न 5 मिंट ई खणी हितो न ॾिसंदो, हितो न शामियानो लॻल आहे न, ॿाहिरि वञी डायरेक्ट ॾिसोसि, डायरेक्ट ॾिसंदोसि न 10 मिंट बि न ॾिसी सघंदो। अखियुनि खां तव्हांखे बेनूर करे छॾे। फरमाए दिलबर खे मां सिज इन जे करे न चयो त हिन खे जेको 10 मिंट ॾिसे बेनूर थी पवे, जेको ॾीए खे जेतिरो ॾिसे दिलि ठरे, ॾीए खे जेतिरो ॾिस दिलि ठरे। ॾीए जी रोशनी वठंदी कोन्हे का, ॾीए जी रोशनी बेनूर कोन कंदी आहे। फरमाए सिज जी रोशनी बेनूर करे छॾे। मुंहिंजे महबूब जी ज़ात उहा ज़ात आहे जेको हिकु दफ़ो ताल्लुक़ रखे, अगरि बेनूर हुजे त उनखे बि नूर मिली पवे। अगरि ज़ुल्म वारो हुजे हिदायत मिली पवे, अगरि गुमराह हुजे त उनखे दीन मिली पवे। ओ मुंहिंजा
अजीज दोस्त मुसलमान भा बस सहाबी मुझे दिल भर नबी जे दरबार में बैठा आहिनि कचहरी कंदा था रहन रात जो टाइम थी वियो आहे इशा खां पोइ थोड़ी जी देर थी वई आहे हाणे ॿई सहाबा पंहिंजे घर वञण लॻा घर जो वञनि मोबाइलियूं त हुयूं कोन जो लाइट ॿारे करे वञनि लाइटियूं बि त कोन मिलंदियूं हूं बाज़ारनि मां जो लाइटूं ॿारनि हाणे कीअं घर वञनि ओंद लॻी पई आहे ओंदाईअ जो रातियूं हुयूं तॾहिं ॿई सहाबी वञण लॻा त हिकिड़े सहाबीअ खे लठ हथ में आहे मुंहिंजे दिलबर न बि उन खां लठ वरिती आहे लठ वठी करे दिलबर जो हथ घुमायो आहे दवा लठ रोशनीअ वांगुरु ॿरणु शुरू थी वई आहे हाणे उहा लठ बरे थी पई ॿई सहाबी गॾु अचनि था पिया ईंदे ईंदे रस्ते ते हिकिड़े सहाबीअ जो घर हिकु पासे आहे ॿिए सहाबीअ जो घर हिकु पासे आहे हाणे हिक ॿिए खां मोकिलाइण लॻा हाणे हिकिड़ीअ जी लठ बरे थी पई ॿिए खे त उहा लठ कोन्हे का माना हिन खे हुजे त इहो ई घर वञे त वरी ॿिए सहाबीअ पंहिंजी लठ मुबारक खणी करे उन लठ सां सिर्फ़ मिलाई आहे जंहिं लठ ते हुजूर हथ मुबारक रखियो हो उहा लठ हुन लठ सां मिलंदी वई त ॿी लठ बि मुनव्वर बणजी पई आहे फरमाई सिज जंहिं सिज ते को नज़र करे ॾिसी न सघे मुझे महबूब के जेको ॾिसंदो वञे ढो थिए कोन दिल चवे त हर हर ॾिसां दिल चवे त हर हर ॾिसां ओ जॾहिं मुंहिंजा महबूब मको छॾे मदीने पिया चने रस्ते ते को इलाइक़ो आयो आहे जाते बुख लगी आहे उञ लगी आहे अबू बकर सिद्दीक़ अर्ज़ कयो त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम मुंहिंजा साईं बुख लगी आहे उञ लगी आहे फरमायो अबू बकर पाड़े में को घर ॾिस उतां कुझु वठी आ त कुझु खाऊं ॿियो को घर नज़र आयो कोन को खीमो पियो नज़र अचे उन खीमे वटि जो आया हज़रत सैयदना सिद्दीक़ अकबर रज़ियल्लाहु तआला अन्हु अचे ॾिसे त अंदर कुराड़ी बैठी आहे उन कुराड़ी खे थो चवे त ओ अम्मा असां मुसाफ़िर आहियूं महिमान आहियूं महिरबानी करे कुझु अथई त खाराए उहा कुराड़ी थी चवे अबा ॿियो कुझु न कोन्हे को ॿियो कुझु बि कोन्हे को सिद्दीक़ अकबर ॾिसे त बकरी वेठी आहे चवण लॻो अम्मा हीअ बकरी जो वेठी आहे भला इन मां खीर ॾुही करे प्यार उहा कुराड़ी चवण लॻी अबा हीअ उथी कोन सघंदी आहे त खीर काॾा ॾे हीअ उथी कोन सघंदी आहे हली कोन सघंदी आहे एॾी कमज़ोर आहे खीर काॾा ॾे सिद्दीक़ अकबर मुंहिंजे हबीब ॾे आयो आहे या रसूल अल्लाह ॿियो कुझु कोन्हे को पाण फरमायो कुराड़ीअ खे चओ इजाज़त तूं ॾे खीर ॾुहणो असांजो कमु आहे हुनखे को ॾिसे त बेनूर थी वञे हुनखे को ॾिसे त नूरुन आला नूर थी वञे हिन सिज खे को डायरेक्ट ॾिसे न बेनूर थी वञे हेठि ॾिसंदो त नूरानी मिलंदसि हेठि ॾिसंदो त नज़र ईंदसि बाक़ी पाण खे कोन ॾिसी सघंदो हुनखे 10 मिंट 15 मिंट कोन ॾिसी सघंदो पर हेॾे त उहो नूरुन आला नूर सिद्दीक़ अकबर चयो त अम्मा भला इजाज़त वठे त असां ॾियूं कि अबा मूंखे कहिड़ी तकलीफ़ आहे इन मूं खीर ईंदो कोन यानी बे नंबर ते हो छापी चवे मतलब त हाणे बगुर मां केड़ा बेर मिलंदा माना मतलब एडी कमजोर काडा खीर ॾींदी खीर चमा तू इजाज़त दे चबा ठीक आ जीअं मुझे दिलबर नबी कदम रखियो उन कुराड़ीअ खां सब कुछ विसरी वियो रुगो मुझे नबी जे चेहरे ॾे पई ॾिसे रुगो मुझे हबीब जे चेहरे ॾे पई ॾिसे तव्हां यो वाक़ियो उलमा खां ॿुधो आहे मुझे ॿुधाइण जो मक़सद सिर्फ़ इहो दिलबर आया हथ बकरीअ ते घुमायो त बकरी उथी बीठी आहे और उथी बीही करे जंगू पाण टेड़ी करे बीठी आहे त छो त हुनखे ख़बर आहे त मता मुझे महबूब खे तकलीफ़ न अचे मुझे महबूब जन अव्वल उन जा थणनि में खीर लही आयो मुझो महबूब हथ विझंदो हो खीर हलंदो आयो हकीकत में मुझो नबी ज़ाहिरी खीर पीअण थोड़ी हो मुझो महबूब उन्हनि खे ईमान ॾियण वियो हो मुझो महबूब उन्हनि ताईं अल्लाह जे मोहब्बत जो निशान पहुचाइण वियो हो जॾहिं मुझे नबी खीर ॾिनो सॼे घर जा थांव भरजी विया सिद्दीक़ अकबर खीर पीतो मुझे महबूब खीर पीतो हाणे महबूब हलण लॻा त हाणे तव्हांजे घर में जेको अचे त असां वटि जेको अचे अगरि पाणी पीए त पुछा कंदासीं न अबा केरु आहे नालो छा थी आहे काथो जो काथां आयो आहे काॾे वञे थो पुछा कंदासीं न पर हिन हबीब जो चेहरो त एॾो हसीन
जो कुरारी ॾिसंदे रहिजी वई पुछा करण विसरी वयो अल्लाह ताला जल जलालो सिज सां तशबीह न ॾिनी छो त सिज खे को ॾिसी न सघंदो आ मुंहिंजे हबीब खे जेको हिकु दफ़ो मोहब्बत जे नज़रनि सां ॾिसे त वरी चेहरो फेराए न सघंदो आ ओ मुंहिंजा अज़ीज़ दोस्त मुसलमान भाउ इन जे लाइ अल्लाह ॾीए सां तशबीह ॾिनी पर रुगो ॾीए सां न वरी कमाल त ॾिसजो रब जो ॾीए सां ॾिनई मतलब ॾीए खे ॾिस दिल ठरे महबूब खे ॾिसंदो दिल ठरे हाणे के जे ज़हन में सवाल अचे त मौला ॾीए जी रोशनी त थोड़ी हूंदी आ ॾीए जी रोशनी त महदूद हूंदी आ हालांकि आमना जे लाल जी रोशनी त थोड़ी कोने का महदूद कोने का काथे मदीनो काथे काठोर सुनन जे सीनन में ईमान मुस्तफा दे सदके काथे मदीनो काथे लसबेला काथे अरबस्तान काथे बलोचिस्तान ये नूरानियत पहुती आ तॾहिं त मुस्तफा के याद करे रहिया आहियूं न तॾहिं नबी के याद कयूं था त अल्लाह ताला जल जलालो मन वालो फरमायो त मां कुरान में सिज खे सिराज भी चयो आ कुरान में सिज खे सिराज भी चयो आ यानी मतलब छा अल्लाह ताला तो फरमाए वसिराजम मुनीरा वसिराजम मुनीरा हिक झलक दिलबर में सिज वारी आ अजीब गाल इन आयत में इन आयत में हबीब के सिज भी अगते चयो थो वने के मुताबिक चंद्र भी चयो थो वने ॾियो भी चयो थो वने वरी बे अंदाज सां सिज जो भी इनकार चंद्र जो भी इनकार ॾीए जो भी इनकार वाह मुंहिंजा हबीब तुंहिंजो शान वाह मुंहिंजा रब तुंहिंजे पंहिंजे हबीब सां मोहब्बत जो इज़हार त ॾिसो न हिकिड़े पासे खां क्लियर कयो थो वञे त सिज न आहे चंड न आहे ॾीओ आहे वरी जेकॾहिं ॿिए पासे खां ॾिसजे त मौला ॾीए जी रोशनी थोरी आ फरमाए पोइ मां तॾहिं त चयो आ त सिराज आ जॾहिं ॾीओ तव्हां सम्झो सिर्फ़ न ॾीए जी रोशनीअ खे नज़र में न रखजो ओ हिन सिज खे नज़र में रखजो हिन सिज खे नज़र में रखजो जीअं हे सिज उभरंदो वेंदो आ काइनात जे ज़र्रे ज़र्रे खे रोशनी ॾींदो वेंदो आ जीअं काइनात जे ज़र्रे ज़र्रे खे रोशनी ॾींदो आ त अहिड़े ई नमूने सां आमिना जे लाल जे मोहब्बत रहमत वारी रोशनी भी पूरे जहान में मौजूद आ मौला सिज खे त को ॾिसी न सघंदो पर मैं अॻियो लफ़्ज़ भी पढ़ त मुनीरा मुनीर अल्लाह कुरान में चंड खे चयो आ पर मैं इहा ॻाल्हि अचे त वरी चंड खे ॾिसजां इहा ॻाल्हि अचे त वरी चंड खे नज़र में रखजां छो त सिज खे को ॾिसी न सघे चंड खे माण्हू हर हर ॾिसे फरमाए रोशनी ॾिसणी हुजई त सिज खे ॾिसजां त सिज जी रोशनीअ मां को बि घर खाली कोन हूंदो आहे जिथे ऊंदहि हुजे सिज चमकाए छॾे त हबीब बि आयो जिथे ज़ुल्मत हुई गुमराही हुई बेदीनी हुई मुंहिंजे महबूब जे नूर उते क़ुरान आणे करे इस्लाम आणे करे हिदायत जा मीनारा अल्लाह जे हबीब नसब फरमाए छॾिया पर वरी जॾहिं इहो ख़्याल अचई त सिज खे को ॾिसी न सघंदो आहे पर मां इहा ॻाल्हि हबीब में नाहे इन ॻाल्हि में हबीब मुनीरा 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 माना चंड जे मिसाल आहे चंड खे जेतिरो ॾिस दिलि ठरंदी आहे चंड खे जेतिरो ॾिस दिलि ठरंदी आहे पर मैं दिल भर के जेतिरो ॾिस दिलि ठरंदी रहंदी मौला पोइ भला चंड चओ कि न चंड भी न चओ मौला छो कि चंड सिज खां रोशनी वठंदो आहे मुस्तफा ॿिए खां रोशनी कोन वठंदो आहे मुस्तफा मां रब खां रोशनी वठंदो आहे अलगर्ज़ मतलब छा निकितो त तव्हां ऐं असां दुनिया में रोशनियूं टिनि तरीक़नि सां हासिल कंदा आहियूं या सिज मां या चंड मां या ॾीए मां मुंहिंजे हबीब जी तारीफ़ कंदे अल्लाह ताला जल जलालो फरमायो वसिराजम मुनीरा फरमाए मुंहिंजे हबीब में रोशनी सिज वांगुरु यानी सिज जीअं जहानन खे ऊंदहि खां बचाए त मुस्तफा जहन्नम खां बचाईंदो आहे
वरी झलक चंद्र वारी चंद्र के जेतरो ॾिसंदो वन दिल ठरंदी वने इए मुझे हबीब के जेको ॾिसंदो वींदो दुनिया जा गम मिटजी वेंदा दुख मिटजी वेंदा ओ उहद जे मैदान में सहाबियाणी के खबर पई त मुर्श गुज़ारे वियो पुट गुज़ारे वियो जॾहिं मुंहिंजो महबूब साम्हूं आयो आहे त मुंहिंजे हबीब के ॾिसी ॾी करे चवे त कुल्लु मुसीबतिल बअदक जललुन या रसूल अल्लाह ओ दिलबर दुनिया जा सब दुख हिक पासे तुंहिंजो दीदार हिक पासे आ फरमाई इन मुताबिक चंद्रा मौला पो चंद्र चऊं इन चंद्र भी ना आहे ॾीए जो मिसाल आहे मौला छो चंद्र सिज जो मोहताज ॾीओ बे मखलूक जो मोहताज ना आहे सुभान अल्लाह केॾो त मोहब्बत वारो अंदाज़ आहे यानी सिज के भी परे करे छॾियईं चंद्र के भी परे करे छॾियईं ॾीए के भी परे करे छॾियईं अलगर्ज़ मतलब छा निकतो मतलब यो निकतो त सिज के चमक मिली मुस्तफा दे सदके चंद्र के झलक मिली मुस्तफा दे सदके ॾीए में नूरानियत आई सदको मुझे महबूब मुस्तफा जो आहे सुभान अल्लाह वाह मुझा रब तुझो कलाम मुझे महबूब जी रोशनी सिज जे मिसाल वरी सिज चंद्र जो मिसाल इन जे करे नहीं ॾीए सां तशबीह नहीं छो त सिज जो आशिक सिज सां मिली न सघंदो वनी मिली त ॾेखारियोस त साड़े ख़त्म करे छॾियव मिली सघंदो सिज सां चंद्र सां मिली सघंदो सिज जो आशिक सिज सां मिली कोन सघंदो चंद्र जो आशिक चंद्र सां मिली कोन सघंदो पर ॾीए जो आशिक ॾीए सां मिली सघंदो आहे ॾीए जो आशिक ॾीए सां मिली सघंदो आहे जेके आशिक दीवाना भले हुजनि सिज चंद्र जा अबा बरसात जो आई सब को चवे पियो न सिज निकिरे माना सभिनी खे तड़प हुई न सिज ज़ाहिर थिए पर वञी को सिज सां मिली त ॾेखारे सिज सां मिली कोन सघंदो चंद्र ज़ाहिर थिए चंद्र सां को मिली कोन सघंदो पर ॾीओ तव्हां हथनि में खणी था सघो ॾीए ते परवाना मथा फिदा थींदा आहिनि फरमाई दिलबर जी झलक उहा झलक आहे जो दीवाननि खे दिल पर महरूम कोन कंदो वा सिज वांगुरु चंद्र वांगुरु दीवाननि खे कॾहिं सिद्दीक़ जी झोलीअ में सुम्हंदो आहे त कॾहिं मुंहिंजे मौला अलीअ जी झोलीअ में सुम्हंदो आहे कॾहिं सिद्दीक़ अकबर खे पंहिंजे सिद्दीक़ अकबर जे कुल्हनि ते पाण सवारी कंदो आहे त वरी कॾहिं पंहिंजे कुल्हनि ते मौला अलीअ खे सवार फरमाईंदो आहे वरी कॾहिं पंहिंजे कुल्हनि ते हसनैन करीमैन खे सवार फरमाईंदो आहे ओ मुंहिंजा अज़ीज़ दोस्त मुसलमान भा इहा ई त वजह हुई जन दायुन न ॾिठो उहे त आयूं कोन पर जंहिं हलीमा ॾिठो त उहा वरी मुंहिंजे महबूब खे छॾे कोन पई हुननि ॾिठो कोन हुननि सिर्फ़ ॿाहिरियों ख़बर ॿुधी त यतीम पीउ जहान छॾे वियो आहे उहो उन जे करे उतां ई वापसि मोटी वियो पर हलीमा सिर्फ़ ॿुधण ताईं ॻाल्हि न रखी हलीमा अंदर बि आई हलीमा दिलबर नबीअ जो दीदार बि कयो जॾहिं दीदार कयईं त पोइ रही कोन सघी उलमा लिखियो त जेके सिर्फ़ नबीअ जे दर ते पहुता दिलबर ॾे न आया महबूब ॾे न आया अॼु दुनिया में कंहिंखे ख़बर ई कोन्हे का त उहे दायूं काथो जो हुयूं काॾे वयूं जीअरियूं हुयूं मरी काॾे वयूं का ख़बर कोन्हे का कंहिं बि किताब कोन लिखियो आहे त कहिड़ी दाई जो कहिड़ो नालो हो कहिड़ी दाई जो कहिड़ो नालो हो पर जंहिं दिलबर सां लम लाती अॼु पंहिंजनि दायुनि जी ख़बर कोन्हे मुस्तफ़ा जी दाई खे सभु को सुञाणे थो पियो तव्हां वेठलनि मां पंहिंजी दाई कंहिंखे यादि आहे तव्हांखे यादि आहे छाजे करे पंहिंजूं दायूं सभिनी खां विसरे महबूब जी दाईअ खे सभु को थो यादि करे छाजे करे जंहिं दिलबर सां लम लाती अल्लाह उन खे बि अहिड़ो चमकाए छॾींदो आहे जो दुनिया उन तां बि कुर्बान थींदी आहे मीलाद न मञण वारा बि अम्मा हलीमा खे सॾु कंदा अथव अम्मा हलीमा तुंहिंजे भागनि तां सदके तो मदनीअ जो पींघो लोॾायो बि हूंदो मजम तूं कोन थो चवे रब तोखां मीलाद बयान कराए थो पियो तू पाण कोन थो करे पियो पर अल्लाह तोखां मीलाद बयान कराए थो पियो अॼु असांखे पंहिंजनि दायुनि जा नाला यादि कोन हबीब जी दाई जो नालो यादि आहे सलात मोहब्बत सां पढ़ त मां हिकिड़ी ॻाल्हि अर्ज़ु करे पोइ दुआ ख़ैर घुरां सभई चओ सल्लल्लाहु अलैहि या
रसूल अल्लाह वसल्लम अलैका या सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या। मुझा अजीज दोस्त मुसलमान भा अल्लाह ताला फरमायो वसिराजम मुनीरा चमकंदड़ दियो मुझो महबूबा। समझी वयो न, यानी सिर्फ सिज जी रोशनी सा मिसाल सिज के दिसण जी गाल ईंदी त पोइ वरी चंद्र ॾे, वरी चंद्र के सिर्फ दिसण जी गाल, नूरानियत जी गाल ईंदी त पोइ वरी ॾीए ॾे, वरी जॾहिं ॾीए ॾे ईंदो त ॾीए जी रोशनी महदूद वरी अल्लाह फेराए वठो त सिज ॾे ॾिसो वाह मुझा महबूब वाह मुझा हबीब। आखिरी मिसाल गाल अर्ज कया ॾीए जो मिसाल इन जे करे ॾिनो त सिज जी कंहिंखे ज़रूरत पवे त सिज कमरे में कोन ईंदो आहे, ईंदो कमरे में, तव्हां वञी कमरो बंदि कयो सिज खे चओ त अचो त हिते थोरो हेॾे लाइट कर, उते बीठो हूंदो हुतां लाइट कंदो, या राति थिए सिज ईंदो तव्हां ॾे, सिज ईंदो ॾींहं में, राति जो न ईंदो, चंड ईंदो राति में, ॾींहं जो न ईंदो। ॾीओ तूं ॾींहं जो बि ॿारे सघे थो, राति जो बि ॿारे सघे थो पियो, पर ॾीए में ॿी ख़ासियत आहे, कमरे में ऊंदया कमरे में घुराएसि त ॾीओ कमरे में अचे, चओ सुभान अल्लाह। ॾीए के घिटीअ में घुराए घिटीअ में अचे, कबर खोट ओॾे ॾीओ खणी वञ त ओॾे बि ॾीओ अचे। फरमाए हे सिज कमरनि में कोन ईंदो आहे, हे सिज दिलनि में कोन ईंदो आहे, हे सिज कबरनि में कोन ईंदो आहे, इहो सिज हशर में बचाइण जे लाइ कोन ईंदो आहे, पर महबूब उहो ॾीओ अथव जेकॾहिं कबर में रोशनीअ जी ज़रूरत पवंदव पंहिंजा मिट माइट ऊंदे में छॾे करे मथां मण मिटुनि जा ॾेई करे वापस हलिया वेंदव। कंहिंखे बि तव्हांजी लॻल कोन हूंदी, सभु कंहिंखे पंहिंजी पंहिंजी लॻल हूंदी आहे, सभु को पंहिंजे घरनि ॾांहुं मोटंदो आहे त मदीने जो मीर मदीने मां पंहिंजे हुन उम्मतीअ खे यादि कंदे कबर में हुजूर तशरीफ़ फरमा थींदो आहे। बाज़ माण्हुनि चयो त न न नबी सही कबर में न ईंदा आहिनि, नबी सही गुंबद ख़ज़रा में आहिनि, उतां दरी खुलंदी आहे, उतां महबूब खे ॾेखारियो वेंदो आहे। मूं चयो ॻाल्हि ॿियूं सही आहिनि, हा गुस्ताख जे कबर में मुंहिंजा महबूब न ईंदा न ईंदा न ईंदा, उनखे परे खां ॾेखारियो वेंदो त इन महबूब जे लाइ छा चवंदो है, छो त महबूब कबर में अचे त कबर जन्नत जो बाग बणजी पवे। वाकई गुस्ताख जे कबर में त हबीब कोन ईंदा, पर आशिक जे कबर में पंहिंजा माण्हू पंहिंजा दोस्त मिट माइट छॾे हलिया वञनि, अञा उहे घरनि ताईं पहुचंदा ई कोन्हनि का मुंहिंजो दिलबर अव्वल ई पहुची चुको हूंदो आहे। वरी अहिड़े ई नमूने सां हशर जे ॾिहाड़े बि उहो नूर कमु ईंदो, पुलसरात ते बि उहो नूर कमु ईंदो। मुंहिंजा अज़ीज़ दोस्त मुसलमान बा इन जे करे वरी इन जा आशिक दुनिया वारा त थिया, मखलूक त थी, पर ख़ुदा जो कसम काबतुल्लाह बे रसूलुल्लाह जो आशिका अम्मा हलीमा सदिया रज़ी अल्लाह ताला अन्हा जॾहिं मुंहिंजे दिलबर खे खणी करे जॾहिं वापसि ॿाहिरि अचे पई, पंहिंजे वर खे चई त दिलि थी चवे त मां काबे जो तवाफ़ कयां, तवाफ़ करे पोइ था करजी हलूं। अम्मा हलीमा जे हंज में मुंहिंजो महबूबा महबूबा अम्मा हलीमा तवाफ़ थी करे हिकु तवाफ़ ॿियो टियों 7 चकर पूरा करे दिलि में ख़्याल कई त हिजरे असवद खे वञी करे चुमी ॾियां, पाण अम्मा चुमी ॾिनी आहे, वरी सोचई त भला महबूब खे बि चुमी ॾियारायां। तफ़सीरे मज़हरी जे अंदर काज़ी सनाउल्लाह पानीपती रहमतुल्लाह ताला अलैहि बयान कयो, अञा अम्मा हलीमा सदिया महबूब खे खणण जी कई आहे त हिजरे असवद काबे जे दीवार मां पाण निकिरी आयो आहे, पाण निकिरी करे मुंहिंजे महबूब जे लबन खे चुमण लॻो आहे। उहो महबूब तॾहिं त अम्मा आयशा सिद्दीक़ा फरमाईंदी हुई
ज़ुलेखा जे सहेलियुनि यूसुफ खे ॾिठो हो त आंगुरियूं कटे छॾियऊं मुंहिंजे दिलबर खे ॾिसनि हा त दिलियूं ई कटे छॾनि हा मुंहिंजे दिलबर खे ॾिसनि हा त दिलुनि खे ई कटे छॾनि हा तॾहिं त मुंहिंजो महबूब मुर्शिद कंबर वारो साईं फरमाईंदो आहे पाण फरमाईंदा आहिनि सिज खे ताक़त कोन्हे का जो राति खे रोशन करे सघे सिज खे ताक़त कोन्हे जो दिलि खे रोशन करे सिज खे ताक़त कोन्हे जो कब्र खे रोशन करे वाहिद मुंहिंजो महबूब मदीने वारो सिज आहे जेको राति खे बि मुनव्वर कंदो आहे अम्मा आयशा कपड़ा सिबे सुई किरी पवे हबीब मुस्कुराए त उहा सुई बि मिली पवे वरी उन ऊंदे रात में महबूब जे चेहरे जी नूरानियत खे ॾिसी करे उन नूरानियत जो नूर मां उन सुई में अम्मा आयशा धागो बि विझी ॼाणींदी आहे इहो सिर्फ़ हिकु दफ़ो कोन थियो मतिलबु इहो हिकु दफ़ो थियो त न हदीस पाक में अम्मा आयशा हमेशा ये कंदी ही महबूब जे चेहरे जी नूरानियत के ॾिसी सुई में धागो विझंदी रात के मुनव्वर करे मुंहिंजो महबूब दिलुनि खे पाण फरमाए इहो ई मदीने वारो सिजा जेको उभरंदो वियो दिलियूं बि रोशन थींदी वयूं रातियूं बि रोशन थी वयूं त कब्रूं बि रोशन थी वयूं तॾहिं त हफीज़ जालंधरी जंहिं पाकिस्तान जो तरानो लिखियो उन चयो पंहिंजे तखयलात में शेरो शायरी जी सूरत में उन चयो पंहिंजे माइटनि खे ओ मुंहिंजा मिटो माइटो जॾहिं पूरणो ई हुयव मिट्टीअ में फिटी करणो हुयव दफनाइणो ई हुयव त पोइ वेचारण जो खफ़ो छो कयव छो वेचारे एॾी तकलीफ़ छो कयव नओं कफन छाजे लाइ वठी आया हो बसि ईअं ई पूरे फिटी करे हलिया वञो आहे वेचारण जी कहिड़ी ज़रूरत हुई त पीर नसीरुद्दीन नसीर गोलवी रहमतुल्लाह ताला अलैह उन जो जवाब ॾेई करे फरमायो पाण फरमाए तोखे वेचारियो पंहिंजे लाइ न वियो आहे तोखे कफन पंहिंजे लाइ न पारायो वियो आहे तोखे वेचारियो इन जे लाइ वियो आहे कफन पाकीज़ा इन जे लाइ तोखे पारायो वियो आहे त ओ क़बर में अचण वारा मथां बीहण वारा पूरण वारा त घर हलिया वेंदा पर तोखे मुस्तफा जो दीदार थियण वारो आहे तोखे दिलबर नबी जो दीदार थियण वारो आहे उन जे लाइ भई पाक जो दीदार करे त तूं बि पाक थी अचो तुंहिंजो बि गुस्सो ॾिनल हुजे तोखे बि भलो कफन पातल हुजे इहो ई त वजह आहे सॼी ज़िंदगी तव्हां नमाज़ पढ़ंदो छा चवंदा हो पुठियां हिन पेश इमाम जे इमाम अॻियों तव्हां पुठियां अवा पुठियां हूंदा होसि न हा अहिड़ा पुठियां जो छॾिजोसीं न मां चवंदो आहियां जमायत पुठियां अहिड़ी लॻल हूंदी आहे जीअं चवंदी आहे न पुठियां हिन इमाम जे वाकई पुठियां पियल हूंदी आहे छल न को मौलवी साहिब कंहिं शादीअ ते वञे मौलवी साहिब तूं हिते आहीं छो इंसान न आहे छा छल न कंहिं आलिम खे हाफ़िज़ खे कंहिं गाॾी ते ॾिसनि माना पुठियां अहिड़ा पवंदा सम्झो था न पुठियां पवण ॻाल्हि हा मरण घड़ी ताईं पुठियण माना कोन छॾींदसि पर सभु ईअं न आहिनि के मोहबत वारा बि आहिनि पर सॼी ज़िंदगी तव्हां नमाज़ पढ़ंदो इमाम अॻियां तव्हां पोयां पर जॾहिं तव्हां असां मरूं जहान छॾियूं तव्हां असां जहिड़ा गुनाहगार अॻियां भले वक़्त जो गौस हुजे त बि पोयों बीठो हूंदो मुफ्ती आज़म हुजे त बि पोयों बीठो हूंदो पीरे तरीक़त हुजे त बि पोयों बीठो हूंदो रहबर शरीयत हुजे त बि पोयों बीठो हूंदो इन ते कॾहिं सोचो त सही न छाजे करे उलमा लिखियो वजह इहो आहे त ओ जनाज़ो पढ़ण वारा जनाज़ो पढ़ाइण वारा तूं पढ़ी घर मोटी ईंदे हे जेको अॻियों सुतो पियो आहे न भले केॾो बि गुनाहगार आहे इहो हबीब जे दरबार में वञण वारो आहे हाणे इन जी तज़ीम इहा आहे तव्हां सभु पोइते इहो अॻियों पियो हुजे तव्हां सभु पोइते थियो इहो अॻियों पियो हुजे इहा इन जी तज़ीम आहे जॾहिं क़बर में दफ़नायो थो वञे चेहरो थो कयो वञे काबतुल्लाह ॾे उलमा लिखियो भला उहो निमाज़ पढ़ंदो आहे जो हुन जो काबे ॾे मुंहुं थो कयो वञे अबा काबे ॾे मुंहुं करणु निमाज़ में लाज़िम आहे निमाज़ में बाक़ी हूअं लाज़िम न आहे हूअं तव्हां पाणी हेॾे पियो त बि तव्हां पाणी पी था सघो हेॾे पीअंदव न बहितर आहे काबे ॾे मुंहुं करे काबे ॾे मुंहुं करे पीअंदव न बहितर आहे पर हेॾे हीअं मुंहुं करे पीअंदव त बि तव्हां पाणी पी सघो था हिकु निमाज़ में काबे ॾे मुंहुं करणु ज़रूरी आहे ॿियो वरी तकबीर महल जॾहिं जानवर कोबो आहे तॾहिं बि काबे ॾे मुंहुं करणु ज़रूरी आहे क़बर में उहो कहिड़ी निमाज़ थो पढ़े हुनजो काबे ॾे मुंहुं छो थो कयो वञे उलमा लिखियो आहे काबे ॾे मुंहुं इन जे करे थो कयो वञे त उहो क़बर में सुम्हण वारा एॾे मुंहुं करे यार एॾा ई अचण वारो आहे यार एॾा ई अचण वारो आहे त मुंहिंजा साईं जेको दिलबर नबी हिन ज़मीन जे अंदरि केतिरियूं रुकावटूं आहिनि मदीने ताईं केतिरियूं ज़मीनूं हूंदियूं केतिरा पहाड़ हूंदा केतिरा समुंड हूंदा इन्हनि जे अंदरां अल्लाह जो नबी क़बर में अची सघे थो पियो त पोइ अल्लाह जो नबी भला तुंहिंजे मुंहिंजे घर छो नथो अची सघे पियो
अल्लाह जो नबी कबर के अंदर अची सके तो पयो, कबर के अंदर अल्लाह जो नबी अची करे पंहिंजो दीदार कराए सके तो पयो, त पोइ मीलाद मल्हाइण वारनि खे मुंहिंजो दिलबर नबी पंहिंजो दीदार कीअं न कराईंदो हूंदो। वो हज़रत सईद मोहम्मद राशिद रोज़दरी रहमतुल्लाह ताला अलैह लिखियो न त कहबाने ख्वाब में ॾिठो, माना पाण ख्वाब में ॾिठो हुयो, पाण ख्वाब में ॾिठो हुयो त पोइ ख्वाब में अर्ज़ कयूं त या रसूल अल्लाह असां अवां जो मीलाद था मल्हायूं, माण्हू शिरक ऐं कुफ्र जो फतवाऊं था ॾियनि, बिदअत जो फतवाऊं था हणनि, या रसूल अल्लाह मीलाद करण जायज़ आहे या नाजायज़ आहे? पाण फरमायूं त पुट जेको मां मुस्तफ़ा जे लाइ ख़ुशि थींदो मां मुस्तफ़ा बि उन सां ख़ुशि आहियां। तो उन खुशी में अज तवाऊं असां बि हिते शरीक थियासीं। अल्लाह ताला तवाऊं असां हिते अचण पंहिंजे दरबार में क़बूल मंज़ूर फरमाए। जेके दिलबर जे दर ते विया, दिलबर जे दर ते पहुता, दिलबर ॾे तवज्जो न ॾिनऊं, दुनिया उन्हनि खे विसारे छॾियो। हलीमा सादिया दर ते पहुची दिलबर खे सीने सां लातो त अॼु दुनिया में अम्मा हलीमा जा बि नारा आहिनि। अॼु बि के अहिड़ा बदबख्त असां आहिनि, हज़ारे रुपया भरे हितो वेंदा उमरे ते, लखें रुपया भरे वेंदा हितो उमरे ते, वेंदा महबूब जे दर ते पुॼी पोइ वरी ॾींदा मुंहिंजे नबीअ खे पुठी, दर ते पुॼी हुज़ूर जे रोज़े ते पुॼी पोइ ॾींदा नबीअ खे पुठी। त उन्हनि खे चओ त पोइ तव्हां सां बि कार उहा थींदी जेका हलीमा सां गॾु दायूं आयूं, दर ते पहुतियूं हूं पर दिलबर खे पुठी ॾिनऊं, दिलबर खे पुठी ॾिनऊं त अल्लाह जहान वारनि खे उन्हनि खां पुठी ॼाराए छॾी। यानी कंहिंखे ख़बर ई कोन्हे त केरु हुयो केरु न हुयो। अॼु बि को अगरि बदबख्त हुज़ूर जे रोज़े ते वञी करे महबूब खे पुठी ॾे त दुनिया उनखे बि विसारे छॾींदी आहे, पर अॼु को मुंहिंजे महबूब जे रोज़े ते वञी करे दिलबर खे पुठी न ॾे, दिलबर खे सीने सां लाए, सीनो दिलबर खे ॾे, दिल दिलबर खे ॾे, भले खणी उहो दुनिया में पुलिस वारो मुमताज छो न हुजे त बि दुनिया में उन जा नारा लगी पवंदा आहिनि। भले इल्मुद्दीन शहीद छो न हुजे, ज़ाहिर तव्हांखे हलाइण वारो त बि दुनिया में उन जा नारा लॻंदा आहिनि। दुनिया में ख़ुदा जो कसम गुंबज़ उन्हनि जा नज़र ईंदव जन दिल दिलबर मुस्तफ़ा खे ॾेई छॾी आहे, जंहिं दिलबर खे दिल नाहे ॾिनी, जंहिं दिलबर सां उहो प्यार नाहे कयो, गुंबज़ तोखे उते नज़र न ईंदो, यानी गुंबज़ तोखे उते ई नज़र ईंदो जेके सफ़ा दीवाना मस्ताना हुजनि। दुआ कयो त अल्लाह ताला तव्हां असांखे दीवाननि मस्ताननि में रहाए, अल्लाह ताला जो दम जियारे महबूब जी मोहब्बत में जियारे, मौत साम्हूं हुजे, ज़ुबान ते रसूलुल्लाह जो कलमो हुजे, अखियुनि जे साम्हूं वदुहा वारो चेहरो हुजे। ऐं आख़िर में हिकिड़ो मिसरो चवरायो त मां पंहिंजी जॻह वठां। अर्ज़ थो करे मोहब्बत वारो सिवा महबूब जे बेसां मोहब्बत में मज़ो कोने। जो सुभान अल्लाह। अब महबूब खां सवा ॿिए जी मोहब्बत में मज़ो आहे? जैसा भी मोहब्बत कंदो न बेवफा निकरंदो। वफादार मुस्तफ़ा, वफादार महबूब, पुट सां मोहब्बत कंदो त बि बेवफा, छॾे ईंदो इन कबर में अकेलो। औलाद सां मोहब्बत कर त बि बेवफा। मोहब्बत उहा वक्ती तौर ते आहे, पर हक़ीक़ी मोहब्बत आमिना जे लाल सां आहे, जेको बेवफा आहे ई कोन, हमेशा वफादार ई वफादार आहे। अर्ज़ थो करे त सिवा महबूब जे बेसां मोहब्बत में मज़ो कोने, हुजे उल्फत अरबिया सां कुल्फत में मज़ो कोने। सलातो सलाम पढ़ण वारी हिया वाहिद जमाअत हली अहले सुन्नत दे। तो सुभान अल्लाह। हली अहले सुन्नत दे, वहाबियत में मज़ो कोने, सिवा महबूब जे बेसां मोहब्बत में मज़ो कोने। जान पर तो फेदाए ओ जमानी, बेदरानी दरे तो मालिक माने, तई अपुर नूर सूरत
मुस्तफा मत पेला को सलाम शमई बज़ में जिसके सजदे को मेरा बेकाबा झुकी जिसके सजदे को मेरा बेकाबा झुकी उन बहू की लताफत पेला कुल सलाम मुस्तफा जाने पेला कुल सलाम शमई सैयदा तय्यबा ताहिरा